अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन काइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वतूबू इलल्लाहि जमीअन अय्युहल मुमिनून लअल्लकुम तुफ्लिहून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से सभी गद्दी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहले बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, मुझे मुर्शिदन करीमन जे आस्थाने ते कुर्ब जा कदम खणी अचण वारो अल्लाह तव्हां सभिनी खे शाद ऐं आबाद फरमाईंदो। अल्लाह तव्हां जे दुनिया आखिरत जे मामलात ऐं मसाइल खे आसान फरमाईंदो। अल्लाह खां दुआ आहे त हिन आस्थाने ते जेके बि पंधड़ा करे अचनि था अल्लाह उन्हनि जे दुनिया के संवारे शलो उन्हनि जी क़ब्र ऐं हशर में भी मदीने वाले साईं की शिफात महबूब जे पाड़े जो बंदोबस्त फरमाए। आवाज वधाई जनरेट जो आवाज है वधिक अचनि लाउड खां हिम्मत करल आया थी। प्यारा दोस्तों, इंसान के अल्लाह ताला इन जे करे पैदा फरमायो आ जी उहे बाना अल्लाह जी इबादत करण वारा बणजन। वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह जो कुरान तो फरमाए जिन्नन ऐं इंसानन के मूं अल्लाह न पैदा कयो आ मगर पंहिंजी इबादत जे लाइ। इंसान जुड़ियो ठहियो जन्नत जे लाइ आहे। माण्हू जन्नत जे लाइ पैदा थियो आहे। जीअं आदम अलैहिस्सलाम अल्लाह ताला पैदा फरमायो किथे रहाई सभा जन्नत में रहाई। अल्लाह ताला जो हिकिड़ो कानून हुयो, रब जे तरफां हिकिड़ो मामलो हुयो। आदम अलैहिस्सलाम दाणो खाई वेठो, वरी अल्लाह ताला ज़मीन ते नाज़िल फरमायोसि। अल्लाह फरमायो त हाणे हे आदम तो के जमीन ते रहाया तो वन अमल साले कर पांजे बच्चन सूदो पांजे औलाद सूदो जेको नेक अमल कंदो उनके मोटाए मां अल्लाह वरी जन्नत में रहाईंदुस। याद रखो इंसान पैदा थियो आ नेक कमन करण जे लाइ, अल्लाह जी इबादत जे लाइ, अल्लाह जी बंदगी जे लाइ, अल्लाह के याद करण जे लाइ, अल्लाह रब्बुल इज्जत जे नाले वठण जे लाइ, जिक्र करण जे लाइ, मस्जिद आबाद करण जे लाइ। बाकी जेके भी जिंदगी जा वहवार हैं, जेके भी जिंदगी जा मामलात हैं से सब ज़िमनी हैं। हकीकी मकसद इंसान जे पैदा थियण जो आहे तो वो हर वक्त हर घड़ी पंहिंजे अल्लाह के याद करण वारो बणे। जेकॾहिं जिंदगी गुनाहन में गुजरी वही, अल्लाह विसरी वने, खुदा न ख्वास्ता रब जी याद विसरी वने, इंसान जी हयाती आहे नफ्स मजबूर कंदो आ
नफ्स मजबूर कयो, गुनाहन में पइजी वियो, बदकारियुनि में पइजी वियो, बेहयाई में पइजी वियो। अल्लाह तो फरमाए तो वरी बि गुनाहन के छड़े मु अल्लाह दे मोट करण वारो थी। ॾिसो न ये जेका कोरोना वबा आई हुई, याद आ विसरी विया? ये जो आई त मुल्कन जा मुल्क बंद थी विया, शहरन जा शहर बंद थी विया। एकड़े मां बे में पे लगे, डॉक्टर चवन पे हथ न मिलायो, नमाज पढ़ो तो विच में मुफासलो रखो। यो छाजे लाजो जी असा जी सेहत सलामत रहे, सेहत जी तंदुरुस्ती जे ला डॉक्टर ने यो दस दिनो तो मुफासलो रखो, सैनिटाइजर हथन ते हणो, या बीमारी न लगे। जेतरो तमा मुफासलो रखंदो, घट अच वञ रखंदो, मेल जोल घट रखंदो तो या बीमारी खुद ब खुद खत्म थी वेंदी। गुनाह भी याद रखो इन कोरोना जी बीमारी वांगुर एक बे मां बे में मुंतकिल थींदी आहे। एकड़े माण्हू में आदत आहे जिना जी, ज़ानी सां गॾु संगत रखंदे तो वो जिना सेखारींदो, बदकार सां गॾु वेंदे बदकारी सेखारींदो, चोर सां गॾु वेंदे चोर चोरी करण सेखारींदो। या गुनाहन जी आदत संगत मां पैदा थींदी आहे। अल्लाह जे कुरान फरमायो हाने इन बीमारी का बचण चाहियो छा, गुनाहन जी बीमारी का निजात हासिल करण चाहियो छा, त मु अल्लाह जे दर ते मोट कयो, तौबह ताइब थियो, मां अल्लाह गुनाह भी बख्शींदुस, पाण वट तवा के दर्जा बता फरमाईंदुस, इज्जतन वारो भी बनाईंदुस, ऐं क़यामत में तवा के जन्नत जो हकदार भी बनाईंदुस। समझो दारे कौन दा समझो? तवज्जो सा गौर सा मुझी आज गुफ्तगू बुधो। इंशाअल्लाह मुर्शिदन जी दुआ शामिल आहे, उनन जे सदके कुछ न कुछ दिल ते असर जरूर थींदो। अल्लाह जे कुरान फरमायो जदे गुनाहन जी बीमारी लगी वही, उहे मानू जेके गुनाहन में मुब्तला थी विया, असल सान मुआशरो ये गुनाहन जे पोया लगी वियो आ, जो गुनाह के मानू गुनाह समझन ही न था। व्याज वठे तो खुशी सा व्याज तो वठे, जेकने वो मानू चोरी करे तो उन चोरी जे मथा दीदा दिलेर थियो बीठो आ, समझे तो यो को गुनाह ही कोने। कूड़ गालाए तो इन्हे वडे इत्मीनान सा कूड़ जो गालाए जण के न को गलत कम कयो ही कोने। गीबत कंदा, गिला कंदा, मस्जिद में बैठा हैं क्या, यारन दोस्तन सां गॾु वेठा आहिनि, उते मस्जिद में गिला पई थी हले, माना गुनाह ही नथा समझन। गुनाह जे कम के अॼुकल्ह माण्हू गुनाह ही नथा समझन। अल्लाह जो कुरान तो फरमाए जे गुनाहन जी आदत पइजी वई आ त पंहिंजे हाल ते गौर कर, ऐं मूं अल्लाह ॾे मोट कर, गुनाहन खे छॾे मूं रब ॾे अच, मां अल्लाह गुनाह बख़्शणहार आहियां, माफ़िन ॾियण वारो अल्लाह आहियां। सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, तूबू इलल्लाह, पंहिंजे अल्लाह जे दर ते तौबह ताइब थियो। जेके गुनाह थी विया, जेके खताऊं थी वियूं, जेके ऐब थी विया, वा सब मुतवजे जो मुड़, जेका जिंदगी गुनाहन में गुजरी वई, हाने तूबू इलल्लाह, हाने तो तौबह कर, हाने मोट कर। अल्लाह तो फरमाए हाने मोट कर, पर तौबतन नसूहा, पर एड़ी तौबह कर जो उन तौबह में सही मुझा दवाम अची वने, नसीहत वारी तौबह कर। इन मां मुराद तौबतन नसूहा मां बुजुर्गन फरमायो आ, रुकी गुनाहन के छडे जण मुराद ना है। एकड़ो मानू व्याज वठे तो हाने चवे तो मौला मु तौबह कई, एकड़ो मानू ज़ानिया माफी तो वठे, अल्लाह माफ कजे, फ्रॉड तो करे, ब नंबरियूं तो करे, बदकारियूं तो करे, ताइब तो जा मौला हाने माफ। हिकड़ी इया हुंदी आ सिर्फ तौबह, तौबतन नसूहा सदबो आ पंहिंजी जिंदगी के तब्दील कयो वने। एकड़ो मामलो आहे, तवा एक पासे लगा पिया आयो, शैतान जे रस्ते ते माइल आयो, शैतान जे मुतवज्जे आयो। अल्लाह तो फरमाए तौबतन नसूहा इख्तियार कयो, यानी सब दर बंद करे, सब वाटू छडे, कस उहो वठो, वाट उहा वठो जेका मदीने वारे साईं असा के सेखारी आ, दिल पर नबी सा मोहब्बत रखण वारी वाट वठण वारा बणो।
अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अहिड़ी तौबा कयो जो तव्हां खे गुनाहनि खां नफ़रत पैदा थी वञे। समझो था? हीअं थिए जो तव्हां गुनाह जो नालो ॿुधो न, दिल में नफ़रत पैदा थिए, यार इहो कहिड़ो घटिया कमु आहे, छो मां इहो कयां। कूड़ ॻाल्हाइण केॾो केॾो गंदो कमु आहे, रब खे नाराज़ थो करे। ज़िना केॾी बुरी शइ आहे जो रब खे नाराज़ थी करे। व्याज केॾो बुरो कमु आहे जो अल्लाह कावड़जी पवे। छो गुनाह कयां? मदीने वारे साईं जी बेफ़रमानी थी थिए। अल्लाह जे क़ुरान फरमायो इहा तौबतुन नसूहा आहे। जॾहिं के पाने के इहो तौबतन नसूहा वारो दर नसीब थी वञे, अल्लाह तो फरमाए पोइ मां अल्लाह जो ऐलान, मां अल्लाह तव्हां जे लाइ ऐलान थो कयां। मौला छा थो फरमाई? ध्यान मुड़िया तव्हांजो। अल्लाह जो क़ुरान ॿुध दिलि ठरी पवंदी। रब तो फरमाए, दुरूद शरीफ पढ़ त ॿुधायां, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, मोहब्बत सा पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। रब तो फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। हे ईमान वारो, अल्लाह जे दर ते तौबा कयो, ताइब थियो, गुनाहन जी माफ़ी वठो। अल्लाह जे दर ते माफ़ी तलबगार थियो, पर तौबतन नसूहा। अहिड़ी तौबा कयो, अहिड़ी तौबा कयो जे तौबा खां बाद में को गुनाह बाक़ी न रहे। हाणे तुझी दिल न चवे तो गुनाह ने वञा, तुझो ख्याल न पैदा थे तो गुनाह कया, बदकारी जो तस्वुर भी पैदा न थे। जदे इहा नियत तुझी पैदा थी, अल्लाह फरमायो, असा रब्बुकुम अय्युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम। अल्लाह इन तौबतन नसूहा जे बदले तुझा हर ही गुनाह बख्शे माफ फरमाए छॾींदो। जेके भी गुनाह कयई, जेके भी खताऊं कयई, जेके भी ऐब कयई, जेके भी अल्लाह जो बेफरमानियूं कयई, जेके भी अल्लाह जो नाफरमानियूं कयई, रब जे हुक्मन के भञई, कुरान बुधी अमल न कयो हुयई, हदीस बुधी मुंह मोड़ियो हुयई, जेके गुनाह कयई, जेके खताऊं कयई, अल्लाह जो फरमाए मुझे दर ते मोट कने, मां अल्लाह वरी याद न ॾियारींदो आहियां तो छो गुनाह कयई, छाला गुनाह कयई। रब फरमाए तो मुझे दर ते ईंदे मां अल्लाह अहिड़ो मेहरबान आहियां, अहिड़ो बख़्शणहार आहियां, अहिड़ो बाज़ारो आहियां जो वरी ऐब ॿुधाईंदो न आहियां, सत्तारो आहियां, ढकणहार आहियां। वरी जो सुभान अल्लाह। हिते के दोस्त जी बेफरमानी कर, को दोस्त जे रवैये जे खिलाफ को अमल कर, सालन ताईं याद रखियो वेठो हूंदो, यार तुझो सालन ताईं याद रखियो वेठो हूंदो, मुझे खिलाफ हे कम कई, सगो भाव आ 5 सालन का पोइ भी याद ॾियारींदो हुई त फिलाणे ॾींहुं 10 रुपया घुरिया मां कोन ॾिनई, मां छो ॾियां। एहसान कंदा जताईंदा वतंदा, हिकिड़ी ग़लती सालन ताईं याद रखंदा आहिनि, पर ॾिहारी तूं ऐब करी, ॾिहारी तूं गुनाह करी, ॾिहारी तूं खताऊं करी, पर रब थो फरमाए हिकु दफ़ो मोट कर, हिकु दफ़ो
मु अल्लाह दे हलिया मां अल्लाह वरी मुड़ी न चवंदो आहियां छो गुनाह कयई छाला गुनाह कयई मुझे दर ते ईंदे बख्शिश तलब कंदे मां अल्लाह अहिड़ो मेहरबान जो पहिरें लम्हे तुंहिंजा हड़ई गुनाह बख्श माफ़ करे छॾींदो आहियां। वरी जो सुभान अल्लाह ये रब जी मेहरबानी समझ में अचे थी अले कुछ अचे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका अल्लाह तो फरमाए मुझे दर ते मोट त करे ॾिस माण्हुनि जा दर खड़काया अथई माण्हुनि जूं वाटूं वरतियूं अथई मूं अल्लाह जो त बणिजी ॾिस सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिल पर साईं तो फरमाए कीअं माफ़ी वठूं कीअं अल्लाह के याद कयूं सॾड़ो करण दिल पर साईं सेखारियो आहे चओ त कर माफ़ मौला अस्तगफिरुल्लाह कर माफ़ मौला अस्तगफिरुल्लाह कर सांग सोला चो अस्तगफिरुल्लाह 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 जी माना है मुझा मौला मां तो का बख्शिश तलब तो कया मुझा मौला मां तो का गुनाहन जी माफी तो वठा मौला मां दफ्तर गुनाहन जो मेरो खणी तुझे दर ते आयो आहियां मुझे माफ कर एक दफो गजी मुझे पीर कामिल जो शेर पढ़ायो गजी कर माफ मौला अस्तगफिरुल्लाह चौ कर माफ मौला बुलंद आवाज से कर माफ मौला ये महसूस कर तो मुझा सद रब बुधे पियो मुझा सद अल्लाह बुधे पियो सुने पियो ऐ अल्लाह चवे पियो बाना चई मु माफ कयो माए चौ कर माफ मौला अस्तगफिरुल्लाह या अल्लाह चौ या अल्लाह या अल्लाह या अल्लाह बन भरिया हूँ तो दर भरिया हूँ अल्लाह ऐ बन भरिया हूँ ऐ बन भरिया हूँ तो दर भरिया हूँ तुबना इल्लल्लाह तुबना इल्लल्लाह अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह बुलंद आवाज से चो अस्तगफिरुल्लाह 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 जेकी सगीरा कयासी कबीरा या अल्लाह जेकी सगीरा कयासी कबीरा बख्शी या अल्लाह बख्शी या अल्लाह अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह चो या अल्लाह ज़बान खामोश न रहे मोहब्बत से सदके अल्लाह के या अल्लाह मदीने वाले साईं फरमायो जने को बानो मुखे सगड़ो कंदो वा अल्लाह तो फरमाए हदीस कुदसिया अन जली सुमन ज़करनी जने को बानो मुखे सगड़ो कंदो वा मां अल्लाह उन सा गॾजी अचे वेंदो आहियां ओ करमाबाद में अचण वारा अज रब के सगड़ो कर पंजे पीर कामिल जे दर ते आयो ही को दिल सा दाह कर मन रब परजी होवे हाय 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 अल्लाह बड़ी रहमत नाज़िल करे
पंहिंजा ऐब बख्शे माफ़ करे चओ या अल्लाह दुहारी कर का सतारी या अल्लाह आयूं दुहारी कर का सतारी कर मुमिन अल्लाह अस्तगफिरुल्लाह 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 जिक्र के अल्लाह 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 बुलंद आवाज़ मदीने वाले साईं फरमायो मुझे दिल पर नबी फरमायो जॾहिं को मानो अल्लाह जे दर ते मोट कंदो आ माफ़ी वठंदो आ जॾहिं ताइब थींदो आ अत्ताइबु मिन ज़ंबि कमल्ला ज़ंब लहू जेको गुनाहन खां ताइब थींदो आ तौबह कंदो आ इन जो मिसाल ईअं आ इन ॼण के को गुनाह कयो ई कोन्हे को गुनाहन का माफी वठे मुझा मौला बख्श फरमा मौला माफी अता फरमा मदीने वाले साईं फरमायो जे तौबह कबूल थी वने अल्लाह बख्शे छड़े तो उन जी दिल इए पाक थी वेंदी आ उन जो दफ्तर इए धोइजी वेंदो आ कमल्ला ज़ंबलहू उन जण के गुनाह जो कम कयो ई कोन्हे को उन जा हड़ई गुनाह रब बख्शे माफ करे छड़ींदो सुभान अल्लाह हबीबन फरमायो मा मिन शैइन अहब्ब इलल्लाह मिनश्शाबित्ताइब अल्लाह वट उन नौजवान तौबह ताइब थियण वारे का वधीक ॿियो को महबूब प्यारो आहे ई कोन नौजवाना जवानी आओ नौजवानो ए जवानी जा जोबन रखण वारो पंहिंजी जवानी गुनाहन में बर्बाद न कर रब जो हबीब तो फरमाए मा मिन शैइन अहब्ब इलल्लाह अल्लाह के काश एतरी न वणंदी आ एडो अल्लाह के को प्यारो न लगंदो आ मिनश्शाबित्ताइब पर उहो नौजवान जेको जवानी में तौबह कंदो आ जेको जवानी में माफी वठंदो आ जवानी में रब ॾे मोट कंदो आ इन बाने के अल्लाह पंहिंजो महबूब बणाए छॾींदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐ मदीने वाले साईं फरमायो कुल्लु इब्नु आदम खत्ताऊन आदम जो हर औलाद खातिया हर औलाद गुनाह करण वारो आ हर इंसान ऐबदार आ हर इंसान गुनाह करण वारो आ पर खैरुल खत्ताईन अत्तवाबून पर भले में भलो गुनहगार उहो आ जेको पंहिंजे गुनाहन जी माफ़ी वठंदो आ पंहिंजे गुनाहन ते तौबह ताइब थींदो आहे सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो तो रब तो फरमाए हदीस कुदसी आहे लौला अन्नकुम तुज़निबून लखलकल्लाह खल्कन युज़निबून यगफिरु लहुम जे तव्हां सब इंसान गुनाह न कयो
सब इंसान माफ़ी वारा थी वञनि, नेक साले बणिजी वञनि, गुनाह कनि न। मदीने वारे साईं फरमायो त हीअ सही मुस्लिम शरीफ जी हदीस आहे, लौला अन्नकुम तुज़निबून, जे तव्हां सभई गुनाह न कयो, सभई खताऊं न कयो, माफ़ी वठी वञो, सब नेक रस्ते ते हलो, लखलकल्लाहु खल्कन युज़निबून यगफिरु लहुम, तव्हां सभनी के मेटे अल्लाह अहिड़ा बाना आणींदो जेके गुनाह कंदा वरी अल्लाह खां तौबा हटाए बि थींदा। अजब गाल है, अजब गाल है, गौर कर थोड़ो। जेकरे तव्हां गुनाह न कयो, अल्लाह तो फरमाए सब नेक थी वञनि, सॼी ज़मीन वारा, अल्लाह इन्हनि खे मेटाए अहिड़ा माण्हू आणींदो जेके गुनाह कनि, खताऊं कनि, पर वरी रब ॾे मोट कनि, मुंहिंजा मौला ग़लती थी वई आहे, माफ़ी ॾे। गुनाह करे माफ़ी वठण इंसान जो कमु आहे, और गुनाह करे, बेफरमानी करे, वरी गुरूर करण, तकब्बुर करण, माफ़ी न वठण, वो शैतान जो कमु आहे। धर्म आवाज़ में अचण वारो जेको गुनाह करे वरी उन गुनाह ते ॾाठ मुड़सी करे बीही रहे, त इहो शैतान आहे, इंसान न आहे। इंसान उहो आहे जेको गुनाह कंदो आहे वरी गुनाह जी माफ़ी वठंदो आहे। सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या थकल थकल दुरूद न पढ़ो, मोहब्बत वारो दुरूद पढ़ो, सल्लल्लाहु या अल्लाह तो फरमाए जेकॾहिं मूं रब जे दर ते मोट करी, असा रब्बुकुम अन युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम, त अन करीब अल्लाह तुंहिंजा हर ई गुनाह मिटे माफ़ करे छॾींदो। अल्लाह जे दर ते मोट त करे ॾिस, रब जे दर ते माफ़ी त वठी ॾिस। अल्लाह तो फरमाए मोट करण वारो, ताइब थियण वारो, बख्शिश तलब करण वारो, इस्तिग़फ़ार करण वारो गानो मूं अल्लाह खे ॾाढो वणंदो आहे। अल्लाह इन जे करे पंहिंजो नालो रहमान ऐं रहीम रखायो। वरी जो सुभान अल्लाह। ख़बर थी अल्लाह केॾो रहमान आहे, केॾो रहमदिल आहे, तोखे ख़बर आहे? हलिया तोखे हदीस ॿुधायां। मदीने वारे साईं फरमायो, इन्ना लिल्लाहि मिअत रहमतिन अंज़ल मिन्हा रहमतन वाहिदा बैनल जिन्न वल इंस वल बहाइम वल हवाम फबिहा यतआतफून व बिहा यतराहमून व बिहा तअतिफुल वहशु अला वलदिहा। अल्लाह जी रहमत जा 100 भाङा आहिनि, रब जी रहमत जा 100 हिस्सा आहिनि, 100 हिस्सा रब जी रहमत जा आहिनि। मदीने वारे साईं फरमायो 100 हिस्सनि मां अल्लाह रुगी पंहिंजी रहमत जो हिकिड़ो हिस्सो ज़मीन ते नाज़िल कयो आहे। 99 हिस्सा अल्लाह संभाले रखिया आहिनि, हिकु हिस्सो नाज़िल कयो अथई जे दिलनि में, इहो हिकिड़ो हिस्सो रब काइनात नाज़िल कयो आहे। मदीने वारे साईं फरमायो इन जे करे जानवरनि जे दिलनि में पंहिंजे बच्चनि जे लाइ जेका रहमत आहे, जिन्ननि ऐं इंसाननि जे दिलनि में जेका अल्लाह ताला प्यार ऐं पाबोह पैदा कयो आहे, मुहबत पैदा थी आहे, रिश्ते जी जेका सुञाण पैदा थी आहे, जेका रहमदिली आहे, जेका अम्मा जी पंहिंजे बच्चे जे लाइ शफ़क़त आहे, को वहशी जानवर बि छो न हुजे पर पंहिंजे पुट ते, पंहिंजे बच्चे ते, पंहिंजे पैदा थियल बच्चे जे मथां लत न रखंदो आहे, उनखे न खाईंदो आहे। मदीने वारे साईं फरमायो ये 99 रहमतुनि मथां रुगी हिकिड़ी रहमत जो हिस्सो रब ज़मीन ते नाज़िल कयो आहे, तॾहिं इंसान जे दिलनि में रहमत ऐं मरवत पैदा थियल आहे। शींहं जो कमु खाइण आहे न, हर
जानवर के खाए विंदो पर ये दिठो तो शीं पंजे बच्चे के खाए उन जे दिल में रहम होंदो है ना मुझो बच्चो आ उन के पालींदो डिपाईंदो वडो कंदो फाड़ी तर जानवर रहम दिल होंदा है पंजे बच्चन जे ला महबूबन फरमायो हिकड़ी अल्लाह की रहमत नाज़िल किया अर्ज के या रसूल अल्लाह बाकी 100 मंजा 99 रहमतों किदे वियो सुजाग बैठा है बाबा मौला 99 रहमतों बाकी किदे कई मदीने वाले साईं फरमायो व अखर अल्लाह 99 रहमतन यरहमु बिहा इबादहू यौमल क़ियामते बाकी 99 रहमतों अल्लाह संभाले रखियूं हिन लिकाए रखियूं हिन जडे क़यामत जो दिहाड़ो थींदो महशर जो मैदान थींदो उन दिहाड़े ते अल्लाह पंहिंजो बाकी 99 रहमतों पंहिंजे पानन जो ला खोलींदो अल्लाह अल्लाह तुझी सखावत वाह मुझा मौला तुझी इनायत वाह मुझा अल्लाह तुझी सखावत तुझी जवादियत असा बानन जा सर झुकिया प्यान मौला तुझी रहमत अजीम हबीबन फरमायो 99 रहमत अल्लाह लिकाए रखियूं हिन संभाले रखियूं छो संभालियूं थी मौला रब के खबर आ त के करमाबाद में अचण वारा पंजेड़ा हुंदा मुझे वलियन जे दर ते पंध करण वारा हुंदा वली खणी ऐबदार हुंदा वलियन सा निस्बत रखियर मां अल्लाह वलियन जे सदके उनन जे ला पानी रहमतन निछावर करे सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह हदीस मुबारक है दुरूद शरीफ पढ़ो तो बुधाया व सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह मुत्तफक अलैह हदीस है सही बुखारी सही मुस्लिम शरीफ जी मदीने वाले साईं फरमायो त रब तो फरमाए मना अल्लाह हदीस कुदसी है अल्लाह तो फरमाए लफ्ज मदीने वाले साईं जा मफहूम रब जो नाजिल केला महबूबन फरमायो त रब तो फरमाए अज़नब अब्दुन ज़ंबा जडे को बानो गुनाह कंदो आ दिलियों हाजिर हैं तो मुतवज्जह थियो गौर कयो ॾाढी कारायती हदीस ॿुधंदे दिल ठरी पवंदे कसम बखुदा मुंह तो पढ़ी मुझो लौ ठरी पियो मुंह जेड़े गुनहगार के उम्मीद जागी पई है रब तो फरमाए अज़नब अब्दुन ज़ंबा जडे को मुझो बानो गुनाह कंदो वा खता कंदो वा गुनाह थी वियो ऐब थी वियो फकाल अल्लाहुम्मा इग़फिर ली ज़ंबी गुनाह करे वरी चवंदा मुझा मौला माफी दे मुझा मौला बख्श फरमा ओ मुझा करीम रब माफी अता फरमा ओ मुझा मौला बख्श फरमा काल अल्लाह तबारक व तआला अज़नब अब्दी ज़ंबा मुझे पाने गुनाह कयो फअलिम अन्न लहू रब्बन यग़फिरु ज़ंब व यअख़ुज़ु बिज़ंब अल्लाह फरमाइंदो पाने गुनाह कयो वरी मुझे मौत कयई खबर हुयस रब चाहे तो बख्शे चाहे तो गुनाह जी पकड़ करे मुझे दर ते मौत कई थई सुम आद फअज़नब एक दफो माफी वठी वरी गुनाह करण वियो माफी वरती रब चो त ॾिस बानो खबर अथस मुझो अल्लाह बख्शणहार खबर अथस मुझो अल्लाह मेहरबान आ माफी ॾियण वारो आ अल्लाह केरा वा रहीम आ करीम आ बाझारो आ इनायत करण वारो आ इन उम्मीद में गुनाह का माफी वरती रब फरमायो खबर अथस रब बख्शे या पकड़ करे खबर अथस तॾहिं त मुझे मौत कई अथई सुम आद फअज़नब वरी मोटियो तो वरी गुनाह कई वरी गुनाह करे वरी चे तो ऐ रब्बिग़फिर ली ज़ंबी मौला वरी गुनाह थी विया वरी माफी दे
चो सुभान अल्लाह। मौला वरी माफी दे, रब तुझो दर छड़े किने विंदुस, मौला तुझी वाट छड़े किने विंदुस। रब वरी चोंदो आ अज़नब अब्दी फअलिम अन लहू रब्बन यगफिरु ज़ंब व यअखुज़ु बिज़ंब। माने के खबर आ अल्लाह बख्शणहार बाहे जे चाहे तो गुनाह ते पकड़ भी करे पर वरी भी मु रब दे मोट कई थे। सुम आद फअज़नब वरी क्यों भेरो वरी गुनाह कई वरी चई मौला बख्श फरमा। मदीने वाले साईं फरमायो वरी रब यो सागियो जवाब दींदो वा कद गफरतु लि अब्दी फलयफअल मा शाअ। मदीने वाले साईं फरमायो तो रब तो फरमाए भली केदा गुनाह करे वरी मोट करे वरी गुनाह करे वरी मोट करे ये कंदो रहे भली जेतिरियूं बेफरमानियूं करे मां अल्लाह माफी ॾियण वारो आहियां। वरी तो सुभान अल्लाह। तू गुनाह करे करे थकजी पवंदे करम आबाद में अचण वारा रब माफी ॾींदे को न थकबो आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल यक़बलु तौबतल अब्द मा लम युग़रग़िर। हबीबन फरमायो जैसी सकरात जा गरगरा नथा अचनि तेसी तौबा जो दर खुलियल आहे जेॾी महिल बि माफ़ी वठंदो रब बख़्शे छॾे। तवज्जो जो चलो हेॾे मुतवज्जो सुनो। सकरात अल्लाह शल महफूज फरमाए, बुरे मौत का अल्लाह शल महफूज फरमाए। मदीने वाले साईं फरमायो सकरात जी हिक सट इज़राइल में साह कढंदो आ हिकड़ी सट सकरात जी हेडा जिस्म ते 70 तीरन नहीं तलवारुन जा घाव पवन हिकड़ी सकरात जी सट अन्या दर्दनाक। अल्लाह शल माफी दे, अल्लाह शल बुरे मौत का बचाए। अल्लाह का माफी वठो, अजी माफी वठ मौला एड़े बुरे मौत का बचाए। मदीने वाले साईं फरमायो जड़े मैयत के गसाल गुस्ल नींदो आ ओ मुल्ला जड़े वेंजारींदो आ जड़े उन जा पासा बदलाईंदो आ वो मैयत दाह करे चोंदो आ ओ मौली साहब मुखे लोटा न दे मुझे जिस्म के घना लोटा न दे मुझे सकरात सकल जिस्म तुझा लोटा बर्दाश्त न थो करे। मदीने वाले साईं फरमायो जड़े गुनहगार जो मैयत खयो विंदो आ उन जे जिस्म जे मथा अजाब कुत्ते जी शिकल में मथा अचे वेठो दाह करे चवंदो आहे जानवर के तो मुझे मथा परे कयो। अल्लाह संगे बुरे मौत का बचा। मदीने वाले साईं फरमायो जड़े गुनहगार के कब्र में विधो विंदो आ जड़े जहन्नम जी बाह उन दिला खोली विंदी आ सवालन जा जवाब न दींदो आ रब फरमाईंदो आ इन जे हेठा बाह मारियो इन जे मथा बाह मारियो इन जी सेरा दी बाह मारियो इन जी कब्र के सोड़ो कयो। प्रभु फरमायो बदकार जी कब्र एडी सोड़ी थींदी आ जो उन पासरा में मिली विंदी। अल्लाह मौला असांखे कब्र जे अज़ाब खां बचाए। मौला मदीने वाले साईं सदके असांखे कब्र जे अज़ाब खां बचाए जाए। मदीने वाले साईं फरमायो जे जो उनके कब्र में अज़ाब थींदो आहे दाह करे चवंदो आहे ओ आयगो के बचाइण वारो इते ते को मानू मसलो ते राज पहुंची वेंदा अदा मां तुझो खैर को आया करम बाद वारो कब्र में यार को सद बुधण वारो न हुंदई। अल्लाह छो बेफरमान थियो आई अल्लाह जो छो रब जो बेफरमान थियो आई यार छो अल्लाह जो दर छजो अथई हया कर रब जो ओ डी अजम वारो अथई जो तोते मण मिट्टी जा पवंदा।
जेके यार दोस्त बच्चा बार तुझे जिस्म ते कख न सहन कब्र में पूरे लताड़े लतू हणी हलिया वी देया अभी फरमायो कब्र वारो चंदा ओ चाचा ओ पुट ओ अदा थोड़ी देर तो मुझी कब्र ते भी पर को सद बुधण वारो न होंदे पर खुदा जी इज्जत जो कसम मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो सब छडे व्याहू न छडींदो सब छडे व्याहू न छडींदो ओ साणी थींदो सीर अंगण ते ईंदो मोहम्मद मीर अंगण ते लाईंदो मोहम्मद मीर ईंदो मोहम्मद मीर अंगण ते ईंदो मोहम्मद मीर सब छडे व्याहू न छडींदो सब छडे व्याहू न छडींदो ओ साणी थींदो सीर अंगण ते लाईंदो मोहम्मद मीर अंगण ते ईंदो मोहम्मद मीर दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या जरे को बनो ताइब थींदो आ मदीने वाले साईं फरमायो बल्कि कुरान फरमायो असा रब्बुकुम अन युकफ्फिर अन्कुम सय्यातिकुम अल्लाह उन जा हड़ई गुनाह बख्शे माफ फरमाए छड़ींदो आहे पर अन्या इनाम जी गाल हाने तो रब फरमायो व युदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार माफी तदींदुस बख्शित फरमाईंदुस मां अल्लाह माफी जा दर त खोलींदुस पर मदीने वा बल्कि अल्लाह कुरान में फरमायो उन्हनि के एडियुनि जन्नतुनि में दाखिल कंदुस जिनजे हेठां नहरूं जारी आहिनि जन्नत जी बिशारत दियन थो मां अल्लाह ताइब छण वारन जे ला जन्नत जो ऐलान खुद रब तो फरमाए मां पाण थो कयां अन्या जोर सा जो सुभान अल्लाह पर अन्या अल्लाह फरमाए यौम ला युखज़िल्लाहु नबिय्य वल्लज़ीना आमनु मअहू उन क़यामत जे दिहाड़े अल्लाह ताला मदीने वारे साईं जे मथा ईमान आयण वारन के रुसवा न कंदो ओ जन्नत दिल लाती महबूब सा तवज्जो मुंडे आले कोने को जन्नत दिल लाती मदीने वाले साईं सा जन्नत दिल लाती मुझे दिल बर नबी सा जन्नत दिल लाती मुझे महबूब मुस्तफा करीम सा जन्नत दिल लाती मुझे सोने हबीब सा जन्नत लाऊं लाती प्री प्यारे सा मदीने वाले साईं जेला रब फरमायो ए मुझा महबूब जेके तुझा बण जीव्या तो ते ईमान आयण वारा छा तो सा दिल लायण वारा छा यौम ला युखज़िल्लाह अल्लाह कदे उन्हनि के रुसवा न कंदो क़यामत में कदे परेशान न कंदो महशर जे मैदान में उन्हनि के यौम ला युखज़िल्लाहु नबिय्य वल्लज़ीना आमनू मअहू जेके मदीने वाले साईं सा गड्डू आहिनि अन्या जोर सा जो सुभान अल्लाह महबूब जो साथ खपे न खपे असुल तवार इया हुजे जेका मुझे मुर्शिद मातली वाले दिलबर साईं सिखारी बुधाया है ईमान वारो वो जो को ये चवे ही बार बच्चा घर दर ही सिर्फ अमा जो आ हाय 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 ये ना जोर सा सुभान अल्लाह चो तो पढ़ा ही बार बच्चा घर दर ही सिर्फ अमा जो आ जे राज रुसन सारा
जे राज रुसन सारा मूले दरब अवां जो आमनु माहू असा मदीने वारे साईं ते ईमान आंदो है जे राज रुसन सारा ओ जे राज रुसन सारा मूल दरब अवां जो ही बार बच्चा घर तर ही सिर्फ अवां जो ओ तू राजी रही राणा नहीं कान कहीं बेजी मदीने वारो साईं राजी थी वञे महबूब मदीने वारो पर्ची पवे पो बेके जी केड़ी जरूरत आ वञो न चो न करम अब्बास शरीफ वियो छा सिखी आयो तो उन्हनि खे ॿुधाए जे असां मदीने वारे साईं खे राज़ी करण जो फार्मूलो सिखी आया जे महबूब राज़ी थी पवे न सॼी दुनिया भली बादशाह हुजन हुक्मरान हुजन कावड़ जी कोन परवाह नाहे जे राज रुसन सारा नाहे कान कहीं बेजी कमजोर ऐं कम तरखे आधरब अवां जो या रसूल अल्लाह कमजोर ऐं कम तरखे आधरब अवां जो ही बार बच्चा घर तर ही सिर्फ अवां जो ओ मुतो सा लगायो मदनी नीह नंढे लाको दिल पर साईं तो चवे मुतो सा लगायो साईं नीह नंढे लाको मुझे मन जी मौजुन जो सागर अवां जो मुझे मन जी मौजुन जो सागर अवां जो ही बार बच्चा घर दर ही सिर्फ अवां जो दुनिया जे दर्द दिना सब सूर सथम सिर से या रसूल अल्लाह दुनिया जे दर्द दिना सब सूर सथम सिर से मुझे जख्मन जो मरहम बस जिक्र अवां जो समझ में कौन आई या रसूल अल्लाह दुनिया वारन जेके फट दिना ताना दिना मेहना दिना दर्द दिना तकलीफूं दिनियूं या रसूल अल्लाह तुंहिंजो जिक्र कंदो आहियां जिक्र ॿुधंदो आहियां नात पढ़ंदो आहियां दुनिया जा ॾिनल ज़ख़्म दर्द सभु लही वेंदा आहिनि अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह दुनिया जे दर्द ॾिना सब सूर सथम सिर से मुझे जख्मन जो मरहम बस जिक्र अवां जो मुझे जख्मन जो मरहम या रसूल अल्लाह मुझे जख्मन जो मरहम ओ मदीने वाला मुझे जख्मन जो मरहम चो बस जिक्र अवां जो ही बार बच्चा घर तर ही सिर्फ अवां जो तो मदीने वारे साईं जला सिर्फ हाजिरा सोता तो मथे खणे मारे सा तो गजी चवरायो ही बार बच्चा घर तर ही सिर्फ अवां जो हथ मथे खणी चो ही बार बच्चा घर तर बुलंद आवाज़ सा ही बार बच्चा घर तर ही सिर्फ अवां जो ओ जालाती अथम लालण सातोड़ निभाई दुसे देख खबर बोला करम आबाद वालों
ए लफ्ज़ जेके दिल पर साईं चया न तोड़ निभाइण वारा थींदो या अध में बेवफाई कयो न पुट दिल सां जवाब जे नबी सां तोड़ निभाइणी आ त दाढ़ी भी रखणी पवंदी नमाज भी पढ़नी पवंदी गुनाहन के भी छडणो पवंदो रातियुनि जो जागी रब के याद करणो पवंदो वाइदो करी तो पक्को वाइदो कर हितां उथी त नबी सां हिते दिल में वाइदो करे वन या रसूल अल्लाह बस तो सां वाइदो आ वरी गुनाहन दे कोन वेंदुसि मां पंहिंजे दिल में वाइदो तो कयां तू भी नबी के हाजिर नाज़िर समझी अल्लाह सां वाइदो कर या रसूल अल्लाह तो के गवाह बनायूं त हाणे गुनाह कोन कंदासीं निभाइंदो जो वाइदो तोड़ निभाइंदो या अध में बेवफाई कंदो जे बेवफाई करण वारा आयो त हींअर ही हलिया वञे एड़े मानू जी जरूरत ना है करमाबाद में जेको गुनाह भी करे खताऊं करे वरी माफी न वठे वरी नबी सां बेवफाई करे हिते उहो मानू खपे जेको मुझे दिल पर नबी सां वफादार है कभी वफादारी ये चो चालाती अथम लाल सातोड़ निभाईंदुस कयो दिल बर साईं ते करम शाइर बि अव्हां जो कयो दिल बर साईं ते करम या रसूल अल्लाह कयो दिल बर साईं ते करम शाइर बि अव्हां जो ही बार बचा घर तर ही सिर बि अव्हां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो माफी वठ भी अलाए कोन वठ भी गुनाहन का ताइब थी असुल गुनाहन का इए परे भजी वञो जीअं नुक़सान दा शइ खे ॾिसी भॼंदा आहियो न बाहि आहे न बाहि उन में हथ विझण पसंदि कंदो ॼाणी वाणी हथ विझण पसंदि कंदो भला जे हथ पइजी वञे छा कंदो को सड़ी वेंदो उन ते मलम लॻाईंदो फुलूकड़ा थी वेंदा उन जो इलाज कराईंदो हथ पइजी वियो आहे इत्तिफ़ाक़न ओचितो मानी पचाईंदे या साईं मुंहिंजा बाहि भरे पई ओचितो का चणगाई हथ ते किरी पई अचानक ॼाणी वाणी त माण्हू बाहि में हथ कोन विझंदो न भला जे लॻी वई त उन जो इलाज कंदो माण्हू फट थी वियो आहे फुलूकड़ो थी वियो आहे उन जिते मरहम लॻाईंदो उनखे साईं मुंहिंजा साफ़ कंदो उन जो इलाज कराईंदो गुनाह बि ईअं आहिनि बाहि वांगुरु इन्हनि खां परे भॼो भला इत्तिफ़ाक़न को गुनाह थी वियो अॼु तोखे ॿुधायो अथमि माफ़ी वठ रब तो फरमाए इहा गुनाहनि जी मरहम ताइब थियणा रब तो फरमाए मुंहिंजे दर ते मोट करण वारे जा हर ई गुनाह मां अल्लाह बख़्शे माफ़ करे छॾींदो नूरुहुम यसआ बैन ऐदीहिम व बिअयमानिहिम जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े उथंदा त उन्हनि जे चेहरनि खे रोशन कयो वेंदो हीअं उन्हनि जूं पेशानियूं नूर में ॿरंदड़ हूंदियूं यकूलून वरी चवंदा हे बाना इहो जो नूर मिलियो न पेशानी ते इन्हनि जे जिस्मनि में जो नूर पैदा थियो क़यामत में चवंदा यकूलून रब्बना अतमिम लना नूरना वगफिर लना मौला हिन नूर खे पूरो कर सॼो जिस्म भली नूर वारो थी वञे ऐं असांजा गुनाह माफ़ फरमा इन्नक अला कुल्लि शैइन क़दीर रब तू त हर चाहत ते क़ादिर आहे जीअं चाही करे सघींदो क़यामत जे ॾिहाड़े बि रहमत में उम्मीदवार उहे हूंदा जेके हिते माफ़ी वठण वारा अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह रब फरमायो तूबू इलल्लाह जमीया अय्युहल मुमिनून ए ईमान वारो तव्हां सब जा सब रब जे दर ते ताइब थियो सब जा सब मोट कयो ओ करमाबाद में अचण वारो को बि तव्हां मां रहे न हर को अय्युहल मुमिनून ए ईमान वारो तूबू इलल्लाह जमीया तव्हां सब जा सब अल्लाह जे दर ते मोट कयो मौला छो ताइब थियूं छो बख्शिश वठूं रब तो फरमाए लअल्लकुम तुफ्लिहून जीअं तव्हां खे दुनिया आखिरत में कामयाब करे छॾे कुरान नस मुझे सामो कुरान खुलियो पियो रब जो कलाम आहे
अल्लाह जो कुरान मुझे मथा खुलियल है। अल्लाह तो फरमाए जेको ताइब थियण वारो है मां कुरान मथे दे रख रब तो फरमाए ताइब थियो मां अल्लाह तवा जा हर ही गुनाह ते बख्शींदुस पर दुनिया आखिरत जी कामयाबी दींदुस। हाणे तू पान मुके इंसाफ सा जवाब दे जडे जिम्मो अल्लाह खणे तुझे कर्जन लाहिण जो मर्जन लाहिण जो बीमारियुन लाहिण जो दुखन दर्दन परेशानियुन अहजायुन तकलीफुन ऐं साईं मुजा दुनिया आखिरत जी एक कब्र जो हाल तोखे बुधायो इनन अजाबन जी निजात जो अल्लाह जिम्मो खणे चवे तो तोखे कामयाब कंदुस माफी दींदुस तो रब दे मोट कजे कि न कजे पुट माफी वठ भी कि न कोन वठ भी मां बार बार जोर इन जे करे तो भरिया बार बार इन जे करे तो दोहराया तो जी मन के दिल में रहम पैदा थी पवे मन वो मोट करे पुट जिंदगी ते भरोसो ना है अल्लाह ईंदड़ घड़ी में असा जेरा हुजो हले न हुजो वरी जडे ये महफिल चे थे ईंदड़ महीने या बे महीने या जडे भी थे अले असा मा जेरा हुजो हले न अले मां हुजा हले न हुजा अले तवा हुजो हले न हुजो वनी कब्र में पूरा थियो मिट माइट पूरे वजन अज तो मोट करे अल्लाह के राजी करे वजन माफी वट भी अल्लाह का इब्तिदा हिता कयो पर एकड़ी खुशखबरी आ जाम खुशखबरी अल्लाह का माफी वठण जी हिकड़ी रात मथा अची रही है जोर से जो सुभान अल्लाह रब का माफी वठण जी अल्लाह जी सखावत जी अल्लाह जी इनायत जी हिकड़ी रात अची रही है ॾिसो न हुकूमत कॾहिं कॾहिं ऐलान कंदी आहे आम माफ़ी जो अब अचो जेके बि गुनहगार आहिनि उन्हनि खे माफ़ी मिलंदी जंहिंखे 10 साल सज़ा मुक़ररु थियल आहे उन्हनि खे माफ़ी था ॾियूं हिननि जी सज़ा घटायूं था हिकिड़नि खे माफ़ी था ॾियूं हुकूमत ऐलान कंदी आहे इहे दुनिया वारनि जा ऐलान आहिनि हिकिड़ो वरी 15 शोबान जी रात रब जो ऐलान थींदो अल्लाह फरमाइंदो आहे को गुनाहन का माफी वठण वारो आहे को गुनाहन का माफी तलब थियण वारो मुझे रब जे दर ते अचे जेदा भी गुनाह हुजन भली जबलन जेदा आसमान जेदा गुनाहन जा अंबार हुजन अज रात मुखा माफी वठे मां अल्लाह हर ही गुनाह बख्शे माफ छा इरादो आहे माफी वठ भी अले कोन वठ रब जे दर ते मोट कभी अले कोन कभी तबीबन फरमायो त इन रात इन अल्लाह यगफिरु जमीअन नास इन रात अल्लाह हड़नी इंसानन के बख्शे माफ करे छदींदो हड़नी मानन के कुछ बदबख्त एड़ा इनन के 15 शोबान जी रात वो माफी न मिलंदी हिकड़ो वो जो अल्लाह सा शिरक करण वारो मुशरिक के माफी न मिलंदी बियो वो जो पी मां जो बेफरमान बेफरमान अब्बे अम्मा जे नाफरमान के माफी न मिलंदी क्यों वो ब मुसलमान जेके पाण में वेढ़ियल है पाण में गाल्हाए नथा एक बे जे दिल में बुग़्ज़ रखियो वेठा आहिनि इन्हनि बिनी के माफी कोन मिलंदी जेकर ये आदतूं आहिनि त माफी वठ वेढ़ियल आयो तो वनी 15 गाग में पाण के परचायो करमाबाद में पंधड़ो भी कयो वरी पाण में कावड़िया वेठा होजो या सुठी गाल पाण में विढ़िया वेठा होजो हिते हे आस्थानो त विढ़ियलन के ठाहण वारन जे ला ठायो ये मुझे कामिल मुर्शिद जो है जो को करमाबाद आस्थानो आ न दिलिन मां नफरतुन कढण जे ला ठायो वियो आ इन आस्थाने ठाहण जो मकसद इहो आ अल्लफ बैन कुलूबिहिम जी मानन जे दिलिन में मोहब्बतूं पैदा कयूं वञनि एक बे सा मोहब्बत हुजे मदीने वारे साईं सा मोहब्बत हुजे अल्लाह सा मोहब्बत हुजे ये आस्थान उन दिला ठायो बियो को मकसद ना है बियो को सबब ना है असा जो बियो को हिते मुझे मुर्शिद जे आस्थान बाबा ओडे लाड़ में भी खोड़ है फजलाबाद है कराची में सालेहाबाद है हिदायताबाद है करमपुर दिलबराबाद तमा सबनी के खबर है हिन आस्थाने के जोड़न जो मकसद ही हुआ त ए घोटकी जिले वारो आसपास वारो दिलन मा मेर साफ कयो हुकबे में मोहब्बतों पैदा कयो अल्लाह जी रहमत में यकीन है उम्मीद न यकीन है
ऐं पुख्तो यकीन आहे इंशाअल्लाह हिन आस्थाने जी बरकत हिन सॼे इलाइक़े ते पवे पई रहमतुनि जो वस्कार थिए पियो ऐं इंशाअल्लाह हे आस्थानो असां मरी वेंदासीं पर इंशाअल्लाह क़यामत ताईं हे आस्थानो जारी ऐं सारी रहंदो समझो था इंशाअल्लाह जेको हिन आस्थाने जे लाइ बुरो सोचींदो सो पाण मिटीअ में मुंहुं पाईंदो हिन आस्थाने जी इज़त अल्लाह क़यामत ताईं वधाईंदो रहंदो याद रखो हिन आस्थाने के मानुन जे इस्लाह जे ला ठायो वियो आ भलाई जे ला ठायो वियो आ जेको हिन आस्थाने जी खिदमत कंदो ता स्टाम्प पेपर खणी अचो मां लिखी जाऊं हिन आस्थाने जी खिदमत करण वारो इज्जतूं लहंदो दुनिया आखिरत जो नेमतूं लहंदो जेको हिन आस्थाने सां बुग़्ज़ रखंदो ब्याही रखंदो टक्कर वठंदो जबलनि में वञी टक्कर हणंदो मुंह में छाती धूड़ पाईंदो हे आस्थानो इंशाअल्लाह कामयाब ऐं कामरान रहण वारो इन आस्थाने से सच्ची मोहब्बत रखो करमाबाद से मोहब्बत रखो सच्ची वफादारी रखो इंशाअल्लाह अल्लाह वारन जे आस्थाने से लहू लाइण वारो मुझे मुस्तफा जी हदीस करे कूड़ी नथी थी मां इन जे करे वसूल सां तो चवां जो मुखे मुझे नबी जी हदीस याद आ सही बुखारी में 99 खून कया मानू एकड़ो 100 खून करे वियो अल्लाह वारे जे आस्थाने ते पियो वने रस्ते में मौत अची वियुस अल्लाह फरमायो मुझे वली जे आस्थाने ते पियो वने मु अल्लाह इन जा गुनाह बख्श माफ करे छया सुभान अल्लाह ओ बनी इसराइल जो गुनाहगार हुयो असा तो ये उम्मत आहे मदीने वाले साईं जी हे आस्थानो आहे मुझे महबूब मुर्शिद दिलबर साईं जो जेके फैज आहे ख्वाजा ख्वाजगा बहाउद्दीन नक्शबंद बुखारी जो तो मुझे मुर्शिद पीराने पीर दस्तगीर महबूब सुभानी जो वरी जो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह हिन आस्थाने सा लहू लाइण वारो मुझे मुर्शिद दस्तगीर जी दामन में वनी पहुंचो वना जोर सा जो सुभान अल्लाह आहे दस्तगीर सा दिल न कोने का चाहे था दस्तगीर जो दामन मिले चाहे था तो दस्तगीर राजी रहे चाहे था तो बगदाद वारो नजरे करम फरमाए सुभान अल्लाह असा हर जगह ते सुन्नी है असा वसीलो तलब कंदा है गौसे आजम करम करण वारो गौसे आजम मेहरबानी करण वारो मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो बड़ा शेर दस्तगीर दिला मन राजी थी पवे है कयू में ज़मानुआ कुतुबे जहानुआ मुझो पीर दस्तगीर महबूब सुभानुआ है मुझो पीर दस्तगीर महबूब सुभानुआ ओ बेड़ो कुठड़िया जो जह तारो कबर मकाम मिला मुर्दो जियारो सैयद सो सुल्तानवा सैयद सो सुल्तानवा कयूम ज़मानुआ मुझो पीर दस्तगीर महबूब सुभानुआ दिल बरसाई ते करम कयाई पज गुलामन मंझ गयाई पज गुलामन मंझ गयाई वो मुर्शिद सो मेहरबानवा है मुर्शिद सो मेहरबानवा कयूम ज़मानुआ मुझो पीर दस्तगीर महबूब सुभानुआ सुभान अल्लाह दस्तगीर जी दामन भी इंशाअल्लाह हिन आस्थाने ते तोखे मिलंदी इंशाअल्लाह मदीने वारे साईं जी मेहरबानी भी हिन आस्थाने ते तोखे मिलंदी अब हेतरी देर तोखे बुधायम कुरान बुधायम हिन आस्थाने ते असा के नेकी जी राह मिले को गायन वजायन तो कोन था कयो को गुमराही जी गाल तो तवा के कोन था सिखारियो दीन था सिखारियो उहे मानो हिन महफिल में तोखे इतरा न पर अक्सर एड़ा मानो मिलंदा जन के दाढ़ी का नफरत होंदी हुई तो इते पान उठी तोखे बुधाईंदा जे दाढ़ी सा मोहब्बत रखण वारा
मक्के ते खिलू करण वारा हुया हिन आस्थाने जे ठहण खां पोइ पाण मथन ते पटका रखियो ऐं मोहब्बत सां अल महबूब जी सुन्नत सजायो वेठा जे दीन जो फ़ाइदो थिए थो त अच वञ रखजे सुभान अल्लाह तव्हां खे अर्ज़ आहे त हिन आस्थाने सां मोहब्बत रखो ऐं ख़ुसूसी दावत इंशाअल्लाह 15 शोबान जी रात मूं अर्ज़ कयो त माफ़ी जी रात आहे बरात जी छोटकारे वारी रात आहे इहा रात इंशाअल्लाह मुर्शिद दिलबर साईं सां गॾु मल्हाईंदासीं छा इरादो मल्हाए बि पीर कामिल सां इंशाअल्लाह 15 शोबान जी रात दरबारी आलिया दिलबराबाद शरीफ मोरे में सालानो इज्तिमा थींदो जिते पूरी सिंध का सवे मानू हजारे मानू इकट्ठे थींदा आहिनि तमाम सभनी भाइरन अहबाबन के शिरकत जी दावत इंदो इंशाअल्लाह या हिकड़ी रात तवा जे गुजरियल सजी जिंदगी जे गुनाहन जो कफारो अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए रब शाल मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए रब मुझो चवण तवा जो बुधण पंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।